सच्ची गाल ॿुधाए तव्हां नाराज़ जे करे नचो पोइ वरी मां इहे ॻाल्हियूं कंदे पुछंदा मुल्लो आहे मुल्लो वज़ीर आला कीअं थींदो इहो रुगो मूंखां तकलीफ़ न आहे सच्ची ॻाल्हि ॿुधायांव तकलीफ़ मुंहिंजे पटके खां आहे तकलीफ़ मुंहिंजे ॾाड़ीअ खां आहे त पटको छो अथसि ॾाड़ी छो अथसि ज़िना करण वारो क़बूल धरतीअ जो गद्दार क़बूल पेट खपाइण वारो क़बूल वसीला खपाइण वारो क़बूल गटरनि जा पैसा खाइण वारो क़बूल अस्पतालुनि स्कूलनि जा पैसा खाइण ॾाड़ी ऐं पटके वारो क़बूल न आहे छो त सिर्फ़ु मुंहिंजो क़सूर इहो आहे त मूंखे पटको आहे मूंखे ॾाड़ी आहे बसि ॿियो कहिड़ो मुंहिंजो क़सूर आहे तव्हांखे ॿुधायां अॼुकल्ह जेको कुझु थी रहियो आहे मंशियात ख़ुदकुशी जहिड़ा बदमनी हिक तरफ़ उन जो ज़िम्मेदार हुक्मरान आहिनि जो उहे नाहल नालाइक आहिनि ॿिए तरफ़ दीन सां दूरी आहे इस्लाम सां दूरी आहे अॼु असां मुस्लमान त आहियूं लेकिन नाले कयूं असांखे ख़बर ई न आहे त क़ुर छा थो चए असांखे ख़बर ई न आहे त मिठो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात कहिड़ियूं आहिनि लिहाज़ा अवाम खे दीन जे तरफ़ अचणो पवंदो क़ुरान ऐं हदीस खे पढ़णो पवंदो ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ गुज़ारणी पवंदी बच्चनि खे ख़ौफ़ ख़ुदा पैदा करणो पवंदो जॾहिं असां बच्चनि जे दिलनि में ख़ौफ़ ख़ुदा विझंदासीं क़ुरान ऐं हदीस ऐं मदीने जे मीर जी तालीम विझंदासीं तव्हां ॾिसो अख़लाक़ी अक़दार बहितर थियनि था या नथा थियनि तव्हां ॾिसो त मुआशिरो बहितर थिए थो या नथो थिए तव्हां ॾिसो त माण्हुनि जी जान माल इज़त ऐं आबरू महफ़ूज़ थिए थी या नथी थिए उन जे लाइ रस्तो इहो ई आहे त दीन जे तरफ़ क़ौम अचे ऐं दीन जे तरफ़ क़ौम राग़िब थिए ऐं पंहिंजनि बच्चनि खे दीन पढ़ाए